क़ुरान जी ज़ियारत कंदो, इन ज़ियारत जो बि अलाह पाक सवाब अता फरमाईंदो। जिन खे क़ुरान पढ़णु नथो अचे उन्हनि जे लाइ इहा बि तरतीब ॿुधाईंदा आहिनि, बाबा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आयतुनि जे मथां तव्हां हथु घुमाईंदा वञो। व मिन आयातिही अन्नका तरल अर्ज़ ख़ाशिअतन फ़इज़ा أنزلنا عليها الماء اهتزت وربت إن الذي أحياها لمحيي الموتى إنه على كل شيء قدير। रमज़ान जे रोज़े सां ऐं इन इबादतुनि सां तरावीहुनि सां पंहिंजो पाण खे जोड़ियूं था, अहिड़ी तरह क़ुरान पाक सां बि पंहिंजो पाण खे जोड़णु घुरिजे। सिर्फ़ु थोरे इन उजागे जे करे सुबुह जो सवेर उथण जे करे माण्हू सॼो ॾींहुं तरतीब रुॻो सुम्हण जी न हुजे, बल्कि अलाह पाक जे क़ुरान जी तिलावत हुजे, क़ुरान पाक जो सिखणु हुजे, सेखारणु हुजे। जेकॾहिं क़ुरान अचे थो त इन खे ॿियनि खे सेखारिजे। जेकॾहिं पाण सिखियलु आहे त पाण पढ़े, तरतीब ठाहे, ख़तमे जी तरतीब हुजे क़ुरान पाक जे पढ़ण जी, यादि न आहे त ॾिसी करे तरतीब हुजे क़ुरान जे ख़तमे कढण जी। आम ॾींहंनि में तव्हां ख़तमो क़ुरान जो पढ़ंदा, तव्हांखे हिकु ख़तमे जो सवाबु मिलंदो। रमज़ानुल मुबारक में क़ुरान पाक जो ख़तमो कढंदा, अलाह पाक 70 ख़तमनि जो सवाबु अता फरमाईंदो। तंहिंजे करे रमज़ानुल मुबारक में जहिड़ी तरह रोज़नि जो एतमाम कजे थो, तरावीहनि जो एतमाम कजे थो, क़ुरान पाक जे पढ़ण जो बि एतमाम हुजे। ॾींहं में कम अज़ कम ॿियो न त हिकु कलाक क़ुरान पाक खे पढ़ण जो माण्हू टाइम ॾे ऐं उनखे संजीदगी सां तवजो सां क़ुरान खे पढ़ंदो। अलाह जे क़ुरान फरमाए त इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु। फरमाई जॾहिं उनजी क़ुरान जी आयतुनि खे तिलावत कयो वञे थो, ज़ादतुम ईमाना, अलाह तबारक व तआला उन्हनि जे दिलनि जे अंदरि ईमान खे वधाइण थो फरमाए। इहे जेके आहिनि इहे क़ुरान पाक जे लाइ पंहिंजी क़ुर्बानी इंसान जी, इहा ख़ुदि क़ुरान जी मोहबत आख़िरत में कमु ईंदी। हदीस पाक में अचे थो न त इहो क़ुरान ऐं रोज़ो तव्हांजे लाइ वकील बणिजंदा आख़िरत में। तव्हांजे लाइ क़ुरान पाक बि अलाह वटि सिफ़ारिश कंदो ऐं साईं मुंहिंजा रोज़ो बि अलाह पाक वटि सिफ़ारिश कंदो। तंहिंजे करे इन क़ुरान खे टाइम ॾियणु घुरिजे। हीअ असांजो बि सफ़र करे अचणु, असांजो तक़रीबन घर खां हेसिनी 10 किलोमीटर सफ़र आहे। त जहिड़ी तरह हर इंसान खे मसरूफ़ियतूं आहिनि, असांखे बि मसरूफ़ियतूं आहिनि, पर छा आहे इन क़ुरान पाक जे सदके अचिजे थो त मन इन क़ुरान जी वकालत असांखे क़ब्र में कमु अचे, वरना ॿी का बि लोभ ऐं लालच न आहे। सिर्फ़ु इन जे लाइ त अलाह जो क़ुरान मन असांजो सिफ़ारिशी बणिजे ऐं क़ुरान जे सदके, चूंकि आख़िरत वारो जहान अहिड़ो आहे न, क़ब्र वारे जहान में जॾहिं इंसान ही जहान छॾे थो पोइ कोई बि कमु नथो अचे। हता की इंसान पंहिंजी औलाद खे बि यादि नथो अचे। 2-3 ॾींहं रोईंदा, साईं मुंहिंजे खे चवां भत चाढ़ींदा, 3 जाए चालीहा कंदा, उनखां बाद में साल में हिकिड़ो दफ़ो अचणु शुरू थींदा। हली हली करे उन साल खां बाद में बि उनजी उहा रूहानियत ख़तमु थी वेंदी। पोइ बसि अबो यादि ई न हूंदो। अॼोको ज़मानो एॾो ॾुखियो आहे त पंहिंजो अमल जेको माण्हू अघाए वेंदो उहो अमल इंसान खे कमु ईंदो। बाक़ी जेकॾहिं इंसान पंहिंजो अमल न करे वियो पोइ हिते को बि यादि करण जे लाइ तयारु न आहे। ऐं हूअं बि अलाह जे क़ुरान सां निभाइबो, अलाह पाक इन क़ुरान जे सदके ज़िंदगी में बरकत हूंदो अता फरमाए, सआदत हूंदो अता फरमाए। त अर्ज़ु करण जो मक़सदु, जहिड़ी तरह रोज़नि जी अलाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे त थोरो वक़्तु हिन क़ुरान पाक खे बि ॾिजे, वॾी बरकत आहे, वॾी सआदत आहे। अलाह जो कलाम आहे, रब राज़ी थींदो आहे क़ुरान पाक जे पढ़ण सां। अलाह जूं रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि, हिकु हिकु हर्फ़ जे मथां रब पाक जे तरफ़ खां रहमतुनि जो मींहुं वसंदो आहे। क़ुरान पाक जी सिर्फ़ु आहे त असुल त सम्झी करे माण्हू पढ़णु इबादत आहे, पर जेकॾहिं सम्झण जो उन वटि मक़ाम न आहे, वक़्तु न आहे, या कमज़ोरी आहे इंसान जी, त सिर्फ़ु तिलावत जो बि तमामु वॾो सवाबु आहे। के अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि त तिलावत जे तरफ़ मुला जेके आहिनि छिकींदा आहिनि, बाबा तिलावत जे तरफ़ छिकिजे नथो, पर एतिरो ज़रूरु आहे जंहिं मुस्लमान कमज़ोर आहे, सम्झण सिखण में उनखां कोताही थिए थी, त तिलावत जो क़ुरान जो सवाबु आहे। हता के उलमा फरमाइनि था तव्हां ही क़ुरान पाक खे खोले करे अलाह पाक इन जे सदके बि तव्हांखे सवाबु अता फरमाईंदो। हीउ क़ुरान वरी निस्बतुनि वारो किताबु आहे, इन जहिड़ो काइनात जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो को किताबु मुक़ाबिले वारो आहे ई न। क़ुरान पाक जी इन्हनि आयतुनि मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे, 37 नंबर आयत आहे हामीम सजदा जी। अलाह साईं फरमाए त रब जी निशानियुनि मां इहा निशानी आहे, राति ॾिनोसीं तव्हांखे, ॾींहुं ॾिनोसीं, तव्हां ॾींहं जो महिनत करे करे थकिजी था पओ, राति जो अहिड़ी राहत ऐं आराम वारी निंड तव्हांखे ॾिनीसीं जो तव्हांजा थक लही था पवनि। हीअ अलाह जी निशानी आहे। तव्हांखे जेकॾहिं हिन में राहत ऐं सुकून मिले थो, इहो तव्हांजो कमाल न आहे, इहो मुंहिंजे रब पाक जी महिरबानी आहे। वरी ॾींहं जो रोशनी ॾिनई ताकी तव्हां पंहिंजे कमकार सां पंहिंजी ज़रूरतुनि सां लॻी पओ। वशम्स वल कमर, फरमाई त सिज बि ॾिनोसीं तव्हांखे, चंड बि ॾिनोसीं। ऐं उन वक़्त में जेके सिज जा पुॼारी हूंदा हुआ, चंड जा पुॼारी हूंदा, अलाह साईं हुनखे हुकुम फरमायो, फरमाई त तव्हां मुशरिक न बणिजो, सजदो कयो अलाह जी ज़ात जो, जंहिं अलाह तव्हांखे इज़तूं ॾिनियूं, मक़ाम ॾिना, तव्हांखे तख़लीक़ ॾिनई, उन अलाह जो सजदो कयो। फरमाई त अलाह तस्जुदू लिशम्स वला लिलक़मर वस्जुदू लिल्लाहि अल्लज़ी ख़लक़हुन्न इन कुंतुम इय्याहु ताबुदून। जंहिं अलाह इन्हनि खे पैदा कयो, फरमाई त तव्हां इबादत कयो अलाह जी ज़ात जी, सिज ऐं चंड जी इबादत न कयो, इन्हनि जो पैदा कंदड़ अलाह आहे।
तव्हां जेकॾहिं उन्हनि जी इबादत कंदा त कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न आहे। सजदे जे हुक्म में उलमा इकराम फरमाइनि था सजदो हिकु आहे इबादत वारो सजदो ऐं ॿियो आहे ताज़ीमी सजदो। ताज़ीमी सजदो जीअं आदम अलैहिस्सलाम खे अलाह जे हुक्म जे मुताबिक़ फ़रिश्तनि कयो ऐं हिन वक़्त में बि कुझु ताज़ीमी सजदनि जी जेका आहिनि कैफ़ियत हालत हले थी, जीअं आम मुस्लमान कलंदर ते भेटाई ते वञी सजदो कंदा आहिनि ताज़ीमी। पर जेकॾहिं ताज़ीमी सजदो बि हिन उम्मत में हराम आहे, अॻियनि किन उम्मतुनि जे अंदरि इजाज़त हूंदी, हिन उम्मत में ताज़ीमी सजदो हराम आहे। ऐं जेको इबादत वारो सजदो आहे, यादि रखिजे त नियतुनि सां वॾो फ़र्क़ु पवंदो आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु जेको आहे पंहिंजे तरफ़ खां माण्हू ठाहींदो वठे त साईं सजदो कई त छा थी पियो। हिन में वॾा अमल आहिनि इन्हनि जे अंदरि। सजदो जेकॾहिं कंदो इबादत जी नियत सां त इहो माण्हू काफ़र बणिजी पवंदो। पर जेके आहिनि माण्हुनि खे इन जे तरफ़ वरगलाईंदा आहिनि, चवंदा आहिनि त साईं हीअ जेके आहिनि तव्हांजे घर में चोर घिरी पवनि, पुलिस खे तव्हां फ़ोन करे चवंदा त असांजी वारो कर, मदद कर, पुलिस मदद कर। बाक़ी जेकॾहिं पुलिस खां सवाइ असां अलाह जे बाननि खे, रब जे प्यारनि खे, सहाबा किराम खे, अहल बैत किराम खे, जेके बि अलाह जा बाना आहिनि उन्हनि खे सॾियूं था त हीअ चवनि था त शिरक आहे। अज़ीज़ो अर्ज़ु इहो आहे त इहो ई फ़र्क़ु आहे इन अलाह पाक जी इबादत रब खां घुरण ऐं बाने खां घुरण में। बाने खां माण्हू मदद जेका वठंदो आहे उहा इंसान जे असबाब जे माताहत मदद हूंदी आहे, माना हुनजे वस में हूंदी आहे। कंहिंखां कर्ज़ु घुरियो, कंहिंखां भरी गाह जी खई थो वञे, मदद वठी मूंखे कुल्हे ते खणाए, इहा मदद इबादत न आहे। जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे बाबा गाॾी खपे थी, तूं मूंखे गाॾी ॾे, मां सफ़र ते वञा, त इहा मदद इबादत न आहे। मदद उहा इबादत आहे जेका इंसान जे वस खां ॿाहिरि हुजे। औलाद ॾियणु अलाह जो ख़ासो आहे, इहा इंसान खां घुरंदो त काफ़र बणिजी पवंदो। बीमारी खां शिफ़ा ॾियणु इहा अलाह जी ख़सलत आहे। इहा जेकॾहिं अलाह खे छॾे करे ॿियनि बुज़ुर्गनि खां घुरंदो, उहे बुज़ुर्ग जन्नती आहिनि, उन्हनि जी ताज़ीम में कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे। अलाह पाक जा प्यारा बाना आहिनि, जन्नत जे विच में वेठा आहिनि, पर उहे अलाह जी इबादत जे अंदरि कॾहिं बि शामिलु नथा थी सघनि। उन्हनि खां अलाह वारी सिफ़तुनि वारी मदद घुरबी त इहो आहे शिरक। इहे मुशरिक इन्हनि शयुनि खे मिलाए सिलाए करे माण्हुनि जो अक़ीदो ख़राबु कंदा आहिनि। यादि रखणु घुरिजे त जेका मदद इंसान जे वस में आहे, हिक ॿिए खां घुरऊं था, वाह मूंखे पैसा ज़रूरत में आहिनि यार, पैसा तरी ॾियां, इहा बि मदद आहे, पर इहा मदद इबादत न आहे। हा, मदद जी इबादत जो मिसाल मां अर्ज़ु कयुमि, औलाद ॾियणो ख़ासो आहे रब जी ज़ात जो। हाणे इहो पीरान पीर खां या बुज़ुर्ग खां घुरे फलाणा साईं मूंखे औलाद ॾिजाए, हाणे इहा मदद थी पवंदी। इबादत ख़ासो अलाह जो हुयो, हिन रब खे छॾे ॿिए खां घुरियो, इहो माण्हू काफ़र बणिजी पवंदो। बहरहाल क़ुरान फरमायो, पोइ जेकॾहिं अलाह जी इबादत खां वॾाई कंदा, फल्लज़ीना इंद रब्बिक, अलाह खे परवाह न आहे, रब वटि इबादत कंदड़ फ़रिश्ता ऐं 18,000 मख़लूक़ात तमामु घणियूं आहिनि। युसब्बिहून लहू बिल्लैल, उहे अलाह जी तस्बीह कनि था राति ऐं ॾींहुं, वहुम ला यसअमून, ऐं फरमाई त वरी थकिजनि बि नथा। ईअं न त थकिजी पवनि। रब ॿुधायो त तव्हांजी इबादत जी रब खे परवाह न आहे, तव्हां इबादत कंदा पंहिंजो फ़ाइदो कंदा, इबादत न कंदा त रब खे ज़रूरत न आहे तव्हांजी इबादत जी। वमिन आयातिही अन्नका तरल अर्द, अल्लाह जी निशानियुनि मां इहा आहे त तव्हां ज़मीन खे ॾिसो, ख़ाशियातन, बंजर ज़मीन आहे, ख़ाली ज़मीन आहे, फ़ैदा अंज़लना अलैहल माअ अहतज़त, असां उनजे मथां जॾहिं पाणीअ खे वसायूं था, रहमत जी बरसाति वसे थी, एहतज़त वरबत, फरमाई त तरोताज़ा बणिजी थी पवे। इन्नल्लज़ी अहयाहा, फरमाई तव्हांखे मिसाल ॾिनई, जहिड़ी तरह मोअल ज़मीन खे ज़िंदा करण ते अलाह क़ादिर आहे, तव्हांजे साम्हूं ॾेखारे थो, तव्हांखे बि मारण खां बाद में ॿीहर उथारण ते अलाह क़ादिर आहे। त जेके बि मुर्दा आहिनि, इन्नल्लज़ी अहयाहा, अलाह तबारक व तआला अहिड़ी तरह जेके मुर्दा आहिनि उन्हनि खे ज़िंदा करण ते क़ादिर आहे। इन्नहु अला कुल्लि शैइन क़दीर, अलाह पाक हर शइ जे मथां कुदरत रखे थो, हर शइ जे मथां कुदरत रखे थो। इन आयत मां ॿियो हिकिड़ो नंढो अर्ज़ु मूंखे यादि आयो त क़ुरान जी तिलावत सां गॾोगॾु दुआउनि जो इहतमाम कयो। तव्हांखे जेके बि ज़िंदगी में मसइला हुजनि, रमज़ानुल मुबारक में दुआउनि में अलाह पाक खां घुरो। हता कि हदीस पाक में अचे थो, तव्हांजी जुती जो तस्मो कही छिजी पियो, उहा बि रब खां घुरो। तव्हांखे पंहिंजे बचड़नि जी सिहत हुजे, घर जी सिहत हुजे, घर जा मसइला हुजनि, रिज़्क जी परेशानी हुजे, नौकिरी जा मसइला हुजनि, क़बाइली झड़नि जा मसइला, कहिड़ा बि मसइला हुजनि, उहे रब खां हीअं हथड़ा खणी करे घुरो। अलाह तबारक व तआला तव्हांजी दुआउनि खे क़बूल फरमाईंदो। रब साईं हर कंहिंजी दुआऊं ॿुधे थो, हर कंहिंजी दुआउनि खे अलाह पाक क़बूल थो फरमाए। त हिन आयत मां रब ॿुधायो तव्हांजो अक़ीदो हुजणु घुरिजे, रब हर शइ ते क़ादिर आहे। जॾहिं क़ादिर आहे त घुरो न अलाह खां, हुन अलाह वटि ख़ज़ाननि जी का बि खोट न आहे। अलाह साईं दुआ रब साईं अमर